दड़ो में बदीनवासी वापारी पारां सोट ते 90 एकड़ ढंढ ऐं ज़रई ज़मीन ते कब्ज़े जो इल्ज़ाम। ख़बर मूजिब दड़े में बदीनवासी वापारी अली मुर्तज़ा मेमण पंहिंजनि वेझनि माइटनि असलम मेमण, अलाडिनो एडी मेमण, शमसुद्दीन मेमण, इब्राहिम मेमण ऐं महमूद मेमण सां गॾु अवामी प्रेस क्लब दड़ो पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो आहे त देह ओलहंदो लायकपुर में असांजी 90 एकड़नि ते मुश्तमिल सर्वे ज़मीन ऐं सिंध जे नाले वारे मशहूर ठरी ढंढ ते पंहिंजे सोट अब्दुल रहीम मेमण तरफ़ां कब्ज़ो करे हथियारबंद विहारे छॾिया आहिनि, जेके असांखे पंहिंजी ज़मीन ते अचण जी सूरत में मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि चयो त असां ॼाणायल ज़मीन कब्ज़ो कंदड़ अब्दुल रहीम मेमण जे भाउ असलम मेमण खे 5 सालनि जे मुकाते ते ॾिनी हुई, जेका असलम मेमण बदीन मुंतकिल थियण खां पोइ पंहिंजे भाउ अब्दुल रहीम मेमण हवाले कई। पर हाणे मुकाते जो वक़्तु पूरो थियण बावजूदि अब्दुल रहीम मेमण न ज़मीन ख़ाली करे थो ऐं न ई वरी मुकातियो थो ॾिए। हुन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DG रेंजर्स ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजी सर्वे ज़मीन ऐं ढंढ ते थियल कब्ज़ो ख़ाली कराए असां सां इंसाफ़ कयो वञे।